मकान अमजद मैसर ता कूड़ा केस जिसका मकान के घर ते चढ़ायो जिसका मकान के घर ते चढ़ायो जिसका मकान के घर ते चढ़ायो जिसका मकान अमजद मैसर ता कूड़ा केस जिसका मकान अमजद मैसर ता कूड़ा केस जिसका मकान अमजद मैसर ता कूड़ा केस ये दहशतगर्दी ये गुंडागर्दी इंजीनियर हयात शेख कटे इंजीनियर हयात शेख कटे नाहल इंजीनियर हयात शेख कटे नाहल इंजीनियर हयात शेख कटे जिसका मकान ता कूड़ा केस अमजद मैसर ता कूड़ा केस जिसका मकान अमजद मैसर ता कूड़ा केस। नाज़रीन, सकरण में जस्कम तालके सकरण पारां जस्कम जे सीनियर वाइस चेयरमैन अमजद मैसर जे घरनि ते चढ़ाई ऐं इंजीनियर अयाज़ शेख पारां केस दाख़िल करण ख़िलाफ़ जस्कम ज़िले नवाबशाह जी ऑर्गेनाइज़र मसूद शाह, तालके सकरण जे चीफ ऑर्गेनाइज़र मोडियो मीर बहर, डिप्टी ऑर्गेनाइज़र खैर मोहम्मद लाको, सिटी सकरण जे सदर बरकत जलबानी, माशूक ज़ंवर, सरमद जमाली, अरबाब सोलंगी, फरमान रिंद, खादिम सिंधी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में मीडिया सेंटर चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल करे सख़्त नारेबाज़ी कई वई। वधीक तफ़सील ॾिसंदा SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमरानी। ये सिंध कौमी माह के सीनियर वाइस चेयरमैन अमजद खान मैसर के घर ते चोरी जेको आहे सो पुलिस अटालम पुलिस जेका आहे उहा घर ते चढ़ाई कई आहे, घर में भॼनरा कई आहे ऐं उनजे मथां कूड़ो केस दाख़िल कयो आहे। अॼु जीअं सिंध कौमी माह मर्कज़ जे सॾ ते जीअं सिंध कौमी माह तालुक़े सकरण पारां जेको आहे सो अॼोको एहतजाज कयो पियो वञे। असीं तव्हां दोस्तनि जे तवजो सां इहा घुर कयूं था त राशि इंजीनियर हयात शेख जंहिं उते ग़रीब मिस्किन माण्हुनि जे लाइ ऋण ॿारे छॾियो आहे ऐं जंहिं अमल ख़िलाफ़ अमजद मैसर पारां एहतजाज करण जे करे उनजे मथां कूड़ो केस दाख़िल करायो वियो आहे ऐं हुन जीअं सिंध कौमी माह जेका सिंध जे हक़नि ऐं सिंध जी ख़ुशहालीअ लाइ आज़ादी लाइ जदोजहद कंदड़ जमायत आहे जंहिं सॼी सिंध जे अंदरि हमेशह मिंट भेड़ काफ़िला वठी वञी करे माण्हुनि में सुलह ऐं ठाह कराइनि, उन जमायत जे मथां इंजीनियर हयात शेख पारां दहशतगर्दीअ जो इल्ज़ाम हणणु, उन जे क़ाइदीन मथां दहशतगर्द जो इल्ज़ाम हणणु जी असीं सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था ऐं असीं नेब समेत एंटी करप्शन ऐं आला इदारनि खां घुर कयूं था तो इंजीनियर हयात शेख जे ख़िलाफ़ जेका आहे सा उहा फौरी कार्रवाई कई वञे ऐं जेसिताईं सिंध जे अंदरि माण्हुनि खे मुतबादिल रहाइश ऐं जी सहूलियत जेका आहे सा नथी ॾेई वञे तेसिताईं असां अदालत सां ॻोल्ही करे चवंदासीं त उहा पंहिंजे फ़ैसिले खे नज़रसानी करे ऐं माण्हुनि खे बेघर न कयो। जो माण्हुनि खे बेघर कंदव त सिंध जे अंदरि लाक़ानूनियत क़दमी उहा तव्हांजे हथ वस खां ॻाल्हि ॿाहिरि। कुछ ॾींहं अॻु में एरीगेशन अमलो ऐं जेको इंजीनियर आहे हयात शेख उन पुलिस वठी ऐं जिसका मांगो अमजद मैसर जे घर में जेको पाड़ो आहे उन सॼे पाड़े खे गैर क़ानूनी तौर ते ॾाइण जे लाइ अमरो वठी उन सां ज़बरदस्ती करे ग़रीब मिसकिननि जे घरनि ते चढ़ायूं कयूं ऐं हुननि जो सामान ॿाहिरि उछलियो। उन तां जिसका मांगो अमजद मैसर उन्हनि खे चयो त बाबा तव्हां इहा बेवाजिबी छो पिया कयो, त हुनखे पुलिस सां मदद सां हयात शेख दादागिरी करे उन्हनि खे धिका ॾिना ऐं ॿिए ॾींहं ते हुन ते कूड़ो केस दाख़िल कयो त अमजद मैसर दहशतगर्दी थो करे। पर अमजद मैसर सियासी हिसाब सां उन्हनि खे रुगो झलियो त ग़रीबनि जे घरनि ते हीउ जेको तव्हां ज़ुल्म था कयो, बिना वजह ग़रीबनि जा घर था ठाहियो, इहा नाइंसाफ़ी बंदि कयो। पर हुन हयात शेख पंहिंजी दादागिरी बरक़रार रखंदे ॿिए ॾींहं ते वरी पुलिस जे अटाला वठी अमजद मैसर ऐं ॿिया जेके पाड़े में ग़रीब उन्हनि जे घरनि ते चढ़ायूं कयूं। उन ख़िलाफ़ अॼु जीअं सिंध कौमी माह जे तरफ़ां सॼी सिंध में एहतजाज जो सॾु ॾिनो विया। असां इहा घुर था कयूं इंतिज़ामिया खां त जल्द खां जल्द अमजद मैसर जा कूड़ा केस ख़तमु कया वञनि, न त इहा एहतजाज जारी सारी रहे। कौमी माह ज़िले नवाबशाह पारां ऐं तालुके सकरण पारां असांजे सीनियर जस्कम वाइस चेयरपर्सन अमजद मैसर जे घर ते चढ़ाई जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इहा घुर कयूं था त पूरी सिंध में हद दख़िलनि जे आड़ में सिंधी क़ौम जी तज़ीलील बंदि कई वञे ऐं पुलिस गर्दी बंदि कई वञे ऐं इन शेख इंजीनियर ख़िलाफ़ सख़्त क़दम खयां वञे।